नाज़रीन हमारे से रहा खबरचार वेब टीवी अवहा आयशा हैदर बिरछा रिपोर्ट राणा शमशाद अली के मुताबिक सूबाई वजीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब जमा पारा हाला न्यू सैदाबाद मठियारी के मौससन के मान में इफ्तार पार्टी ॾिनी वई जंहिंमें सरवरी जमायत के रूहानी पेशवा पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान MNA मखदूम जमीलुज़्ज़मा ख़ुसूसी शिरकत कई। उन मौके ते खिताब कंदे सरवरी जमायत जो रूहानी पेशवा MNA मखदूम जमीलुज़्ज़मा चयो त चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जी वफ़ाक़ी काबीना में शामिल थियण ऐं परॾेही वज़ीर थियण ते असांखे दिली ख़ुशी थी आहे। ज़िले अंदर वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब जमा पारां जेके तरक्याती कम कराया पिया वञनि उन्हनि में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे ताउन सां वाधारो ईंदो छाकाणि त हू असांजो वज़ीर आज़म आहे ऐं पीपल्स पार्टी जे वोटनि ते चूंडिजी आयो आहे। इफ्तार डिनर तकरीब के खिताब कंदे वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब जमा सभिनी मौज़ज़न के भली कार्ड चवंदे ॿुधायो त ज़िले अंदर तालीम सेहत पब्लिक हेल्थ वाटर सप्लाई एंड ड्रेनेज अस्पतालुनि स्कूलनि जी तामीर ऐं बहाली जे सेक्टर्स में लगभग 3 अरब रुपयनि जूं तरक्याती रिथाऊं जारी आहिनि। सूबाई वज़ीर ॿुधायो त ऑयल एंड गैस जूं 1 अरब सूबाई सालियाने तरक्याती प्रोग्राम हेठि 1.5 अरब रुपयनि जॾहिं त ज़िले सालियाने तरक्याती प्रोग्राम तहत 50 करोड़ जूं तरक्याती रिथाउनि मां कुझु मुकमल जॾहिं त कुझु स्कीमुनि ते कम जारी आहे। उन मौके ते डिप्टी कमिश्नर मठियारी मोहम्मद अदनान राशिद SSP मोहम्मद कलीम सैयद सैफ अली शाह मीर मुस्तरद जाफरी इमदाद चांग अमानुल्ला अरबानी मौला बख्श लगारी उसामा खुरेजो फैज अब्बास मल्हा वहीद उमरानी आसिफ राना अली मोहम्मद समो जमशेद कलहोड़ो समेत सियासी समाजी शख्सियतुनि मीडिया के नुमाइंदनि समेत ज़िंदगी के मुख्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ शख्सियतुनि शिरकत कई। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।